कलम जेके ताकत छा लिखे जो शान मदनी जो कलम जेके ताकत छा लिखे जो शान मदनी जो अकुलम जे में रफ़त छा करे बयान मदनी जो अकुलम जे में रफ़त छा करे बयान मदनी जो कलम जेके ताकत छा लिखे जो शान मदनी जो मुझो हाल महरम मुझो मुश्किल कुशा है मुझो हाल महरम मुझो मुश्किल कुशा है मुझो मुश्किल कुशा है मुझी दिल ते हले थो बस रुगो दरमान मदनी जो मुझी दिल ते हले थो बस रुगो दरमान मदनी जो अकुलम जे में रफ़त छा करे बयान मदनी जो हकीम जो तबीब जो मुजन बुद्धिमन जो आधरवा हकीम जो तबीब जो मुजन बुद्धिमन जो आधरवा मुजन बुद्धिमन जो आधरवा मुझे हर दर्द जो दारू आहे कुरान मदनी जो मुझे हर दर्द जो दारू आहे कुरान मदनी जो अकुलम जे में रफ़त छा करे बयान मदनी जो हकीकत हाल जियारो कयां अज थो ज़माने सां हकीकत हाल जियारो कयां अज थो ज़माने सां कयां अज थो ज़माने सां सुकून दिल खे मिले थो पियो वठां थो नाम मदनी जो सुकून दिल खे मिले थो पियो वठां थो नाम मदनी जो अकुलम जे में रफ़त छा करे बयान मदनी जो फैज़ल खां मां अबद ताईं दुआ अयूब हीअ घुरंदुसि अज़ल खां मां
जुबान जियत हरदम बस रहे कुरान मदनी जो जुबान जियत हरदम बस रहे कुरान मदनी जो अकुलम जे मेरा फत था करे बहरान मदनी जो कलम देखे ताकत था लिखे जो शान मदनी जो। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।